अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे हिकु भेरो ॿीहर सिंधी टॉप यूट्यूब चैनल ॾेखारींदुसि जेके जेतोणीकि नंढा या नवां चैनल आहिनि पर उन्हनि जो कमु तव्हांखे ज़रूरु वणंदो। इहो आउं पंहिंजी ख़ुदि एतमादीअ सां चई रहियो आहियां ऐं उहे चैनल तव्हां ज़रूरु विज़िट कयो ऐं उहे चैनल तव्हां वटि सब्सक्राइब हुअणु घुरिजनि जीअं हुनजो जेको कंटेंट आहे उहो तव्हां ॾिसी सघो ऐं अहिड़नि चैनल खे सपोर्ट कयो जीअं उहो वधीक सिंधीअ में कमु करे सघनि ऐं वधीक सिंधीअ में सुठो कंटेंट ठाहींदा रहनि। सो कुझु चैनल आहिनि मोटिवेशन सां रिलेटेड, कुझु आहिनि तालीम सां, कुझु आहिनि एंटरटेन सां, कुझु आहिनि एक्सप्लोर सां, कुझु आहिनि कंहिं ॿी कैटेगरी सां। सो उहे कैटेगरीज़ जेके असां सर्च ई न आहियूं कंदा सिंधीअ में त पोइ असां किथां ॾिसंदासीं। हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं हिन वीडियो जे आख़िर में तव्हांखे हिकु ख़ुशख़बरी बि ॾींदुसि, हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो। अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरियों जेको चैनल आहे उहो आहे आफ़ताब सूमरो जे नाले सां असांजे आफ़ताब सूमरे जो। ऐं हिते तव्हांखे काफ़ी कुझु सिंधी ॿोली में सिखण जे लाइ मिलंदो। वर्ड प्रेस हुजे, प्रोग्रामिंग हुजे, जावा ऐं उन खां अलावा सिंधीअ खां अंग्रेज़ी जा जुमिला। हिते जेकॾहिं तव्हां प्लेलिस्ट ते वेंदो त तव्हांखे मुख़्तलिफ़ कोर्सिस फ्री में मिलंदा। जीअं जावा जो कोर्स आहे बिगनर्स जे लाइ, ठीकु आहे, ऐं उन खां अलावा एंड्रॉइड ऐप डेवलपमेंट आहे। जीअं हिनखे असां प्ले कंदासीं, तव्हां ॿुधी वठो पाण। वेलकम टू एंड्रॉइड ऐप डेवलपमेंट। दोस्तों, अॼु असां तव्हां जे लाइ हिकु नई सीरीज़ एंड्रॉइड ऐप डेवलपमेंट स्टार्ट करणु वञूं पिया। त दोस्तों, ही एंड्रॉइड ऐप डेवलपमेंट या ठीकु आहे। सो हिन चैनल ते तव्हां लाज़मी वञो, डिस्क्रिप्शन में क्लिक करे ऐं हिनखे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो जीअं तव्हां काफ़ी कुझु नओं सिखी सघो सिंधी ॿोलीअ में। मुंहिंजे ख़्याल में सिंधी ॿोली जो पहिरियों चैनल आहे जेको अहिड़े अंदाज़ में सेखारे थो। उनखां पोइ ॿियो नंबर ते जेको चैनल आहे उहो आहे अली राजपर जे नाले सां, मोहम्मद अली राजपर साहिब जो, जेको अमेरिका में रहे थो ऐं सिंधीअ में ब्लॉगिंग कंदो आहे। ऐं उनखां अलावा सिंधीअ में हिन टाइप जो पहिरियों चैनल आहे जेको व्लॉगिंग करे थो। सो हिन जा व्लॉग्स तव्हां ॾिसो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। अमेरिका जा ऐं सिंध जा बि काफ़ी सारा व्लॉग्स आहिनि, बहरहाल तव्हां ॾिसी वठो। हिन तरह जी कंटेंट हूंदो आहे हिन चैनल ते। अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला मोहम्मद अली राजपर तव्हांजो दोस्त हिकिड़े नए व्लॉग सां गॾु। अॼु जो ॾींहुं कुझु ख़ासि आहे, अॼु फ्राइडे बि आहे ऐं उन खां अलावा हिन चैनल ते वञी करे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो। इहो तव्हां सब्सक्राइब हुअणु घुरिजे। ऐं टे नंबर ते जेको चैनल आहे उहो आहे मोटिवेशन, इंस्पिरेशन, डिज़ाइन, गोल, सक्सेस जे लाहे जानज़ेब बरोई साहिब जो। ऐं हिन ते रिसेंटली कुझु वीडियोज़ रखिया विया आहिनि। तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में नओं चैनल ई आहे कुझु महीननि खां। ऐं हिते तव्हांखे बहितरीनु मोटिवेशनल वीडियोज़ मिली वेंदा, ज़िंदगी बदिलाइण वारा वीडियो। सो तव्हां ॾिसी वठो, हुनजो अंदाज़ तमामु भलो आहे ऐं फेस कैम ते अहिड़ा बि माण्हू मिलंदा जेके अव्हां खां हज़ारे गुना वधीक मुश्किलातुनि में फाथल हूंदा आहिनि। तंहिंजे करे को बि मुश्किलात अचे, को बि टफ टाइम अचे, कहिड़ा बि सर्कमस्टेंसिस हुजनि, उन्हनि जे अंदरि तव्हां जेको आहे कुझु पॉज़िटिविटी तलाश कयो, सुठा शयूं तलाश कयो। मिसाल तौरु जेकॾहिं अव्हां ट्रैफ़िक में फासी था पओ त इहो न सोचियो त यार मां सो हिन चैनल ते वञी हिनखे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो जीअं हिन भाउ जे कम खे सपोर्ट मिली सघे। उनखां पोइ आहे सिंधी ॿोलीअ में बहितरीनु मोटिवेशनल चैनल सिंध हेल्प जे नाले सां। ऐं हिते तव्हां कामयाबी, मज़हब, तालीम, किताब वग़ैरह वग़ैरह जे सेट काफ़ी सारो मवाद ॾिसी सघो था, जेको मुंहिंजे ख़्याल में सिंधी कंहिं ॿिए चैनल ते न आहे। सो ही जेके बि सक्सेसफुल माण्हू आहिनि उन्हनि जा इंटरव्यू आहिनि। ऐं उन खां अलावा जेको साईं ब्रॉडकास्ट रखी आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां, पोइ उहे माण्हुनि जो पेशो तालीम सां रिलेटेड हुजे। सभिनी दोस्तनि खे भलीका सिंध हेल्प जे चैनल तां हिकु नए प्रोग्राम लर्निंग माइंड वेब सीरीज़ खां तव्हांजो मेज़बान इलाही बख़्श। सिंध जी आबादी 66% नौजवान तबके ते मुश्तमिल आहे।
पर असां ॾिसूं था त हीअ आबादी मायूसीअ जे हवाउनि में साह खणी रही आहे। जेकॾहिं ही नौजवान शाब्द लतीफ़ भिटाईअ जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े जी रहनुमाई हासिल करे त पोइ सो हुन लाइ तव्हांखे गुज़ारिश कंदुसि साईं इलाही बख़्श जे चैनल ते वञो सिंध हेल्प ते ऐं हिनखे सब्सक्राइब करे छॾियो जीअं सिंध हेल्प जे चैनल खे बि सपोर्ट मिली सघे ऐं तव्हांखे इंतिहाई क़ीमती इंतिहाई ज़रूरी कंटेंट मिली सघे। हुन खां पोइ सिंध जे सुराण जे नाले सां हिकु नओं चैनल ठहियो आहे कुझु ई ॾींहंनि में ऐं भाॼी छा सेखारे थी तव्हां ॾिसी वठो। हीअ बि मोटिवेशनल ऐं हुन खां अलावा लाइफ स्टाइल ते चैनल आहे। सिंधी सुराण में भली कार कयां थी। उम्मीद करियां थी अल्लाह ताला जे करम सां अवां सभु ख़ैरियत सां हूंदा। अवां अगरि मुंहिंजे चैनल सिंधी सुराण में नवां आहियो त मुंहिंजे चैनल सिंधी सुराण खे सब्सक्राइब कयो ऐं गॾु ॾिनल घंटी खे प्रेस कयो त जीअं मुंहिंजी हर नई ईंदड़ वीडियो अवां ताईं आसानीअ सां पहुची सघे। हुन खां पोइ राजा सांद जे नाले सां यूट्यूब चैनल आहे जिते शाह साईं जा बेत ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा वीडियोज़ जेके मुख़्तलिफ़ आहिनि बिल्कुलु यूनिक आहिनि ऐं हुन खां अलावा टेक्नोलॉजी जे हवाले सां कुझु वीडियोज़ तव्हांखे मिलंदा जंहिंमें हीअ आहे तालीम वारो वीडियो तमामु बहितरीनु ऐं उन खां अलावा अव्हांजो ज़हन कूड़ थो ॻाल्हाए वारो वीडियो इहो बि ज़बरदस्तु आहे। उन खां अलावा हीअ रिपोर्ट आवाज़ या कंप्यूटर वारे आवाज़ में पहिरियों वीडियो आहे राजा सांद साहिब जो जंहिंमें ॿिनि कैरेक्टर्स खे ॻाल्हायो आहे ऐं शाह साईं जा बेत पढ़ाया विया आहिनि कंप्यूटर खां ऐं ॾिसो कंप्यूटर जी आवाज़ में कीअं थो बेत पढ़े। जिए सिंध जिए लतीफ़ या कंप्यूटर वारे सुहिणी सिंधू आनू आहिया कंप्यूटर वारो मेहरान सिंधी ही जेके लफ़्ज़ उचारियूं पिया से राजा सांद लिखी रहियो आहे। सो हिन चैनल ते तव्हां वञो हिनखे सब्सक्राइब करे छॾियो जीअं ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। ऐं हुनखां पोइ आहे सिंध लैंग्वेज अथॉरिटी वारनि जो पंहिंजो चैनल ऐं हिते तव्हांखे सिंधीअ में काफ़ी सारो मवादु मिली वेंदो जेको सिंधी कॉन्फ्रेंस थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि जा इंटरव्यूज़ ऐं हुन खां अलावा अदबी मेला मेड़ाक ऐं सिंधी ॿोलीअ ते काफ़ी सारो कमु थियलु आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि जो। सो तव्हां हिते ॾिसी सघो था हीअ पहिरीं वीडियो आहे जेका तू सिंधी ॿोली छो थी लिखी अंग्रेज़ी लिख न इहा पंहिंजे अॻियां कमु ईंदी। हा अदा अंग्रेज़ी या ॿी ॿोली खां पहिरीं असांखे सिंधी ॿोली सिखणु ऐं ॿियो लिखणु घुरिजे छो त सिंधी असांजी माउ ॿोली आहे ऐं ॿियो असांजी सुञाण बि आहे। अच्छा पोइ तव्हां मूंखे बि सेखारियो। त तव्हां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी यानी सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे चैनल ते वञी हुनखे सब्सक्राइब करे छॾियो जीअं सिंधी ॿोली सां रिलेटेड काफ़ी सारा वीडियोज़ काफ़ी सारो मवादु तव्हांखे मिली सघे। ऐं उनखां पोइ आहे ज़ैद लेसन जे नाले सां इन जा थंबनेल तमामु अजीब आहिनि ऐं इन जो कमु तमामु भलो आहे। सो ही तव्हां ॾिसी सघो था त सभु अंग्रेज़ी में लिखियलु आहिनि ईअं लॻंदो ॼण अंग्रेज़ी को व्लॉग आहे अंदरि तव्हांखे सिंधीअ में सबक़ु मिलंदो सबक़ु लेसन। उनजो नालो आहे उमर मारी। जी हाँ दोस्तों उमर मारी असीं ज़्यादा टाइम वेस्ट न कंदासीं लेसन खे शुरू कयूं था। उमर मारी जंहिं ज़माने में उमर सूमरो सिंध जो हाकिम हो उन वक़्तु त हीअ तव्हां ॾिसी सघो था ऐं त काफ़ी यूनिक क़िस्म जो कमु आहे जेको तव्हां ॿुधो हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो ॿियो को बि सिंधी चैनल न आहे ज़ैद खां सवा। हिन जो जेको अंदाज़ु आहे फेस कैम ते अची करे माण्हुनि जे साम्हूं ॻाल्हाइण इहो सभिनी में हौसलो न आहे हूंदो शायदि। ऐं उनखां पोइ आहे अहमद अमेज़िंग वर्ड्स। साईं हिकिड़ो हो बादशाह त पाण अल्लाह साईं आहे हूंदो अॻु में साईं काइम अली शाह जी आवाज़ में। बहरहाल हिते तव्हांखे बादशाह जूं ॻाल्हियूं अजीब नमूने सां मिलंदियूं जेके ॿिए कंहिं सिंधी चैनल ते मूं न आहिनि ॾिठियूं पर हिते खोड़ सारियूं बादशाह जूं ॻाल्हियूं मतिलबु कहाणियूं जेके चइजे उहे तव्हांखे स्टोरीज़ मिली वेंदियूं हिन चैनल ते त तव्हां हिन चैनल खे वञी विज़िट करे सघो था। हे हुआ सिंधी उहे चैनल जेके मूं तव्हांखे ॾेखारणु पिए चाहिया। ऐं हुनखां अलावा जेको सभिनी खां आख़िर में अचे थो उहो आहे सिंधी अबरो सबरो चैनल तव्हांजे साम्हूं। हिनखे बि हिकु भेरो ज़रूरु विज़िट कयो हिते तव्हांखे काफ़ी कम वारियूं ॻाल्हियूं मिली वेंदियूं टेक्नोलॉजी सां रिलेटेड ऐं टेक्नोलॉजी
रोज़ रोज़ वधाए पई। सो तव्हां हिते ॾिसी सघो था खोड़ सारा वीडियोज़ आहिनि टेक्निकल। ऐं हेठि तव्हांखे जेके 2 चैनल सजेस्ट कंदुसि इहे लाज़मी विज़िट कजो, जिन में आहे रहीम सिंधी जेको मज़ा वीडियो ठाहींदो आहे ऐं दुआ नेटवर्क जेको इस्लामिक वीडियोज़ ठाहींदो आहे। सो इन्हनि चैनलनि ते आउं तव्हांखे मतिलबु हथ वधी गुज़ारिश कंदुसि लाज़मी वञो। जेकॾहिं तव्हांजो यूनिक कमु आहे ऐं तव्हां इन तरह जो को मुख़्तलिफ़ क़िस्म जो कमु कयो था, तव्हां मूंखे कमेंट में ॿुधाए सघो था ऐं त तव्हांजो कहिड़ो कमु आहे। नोट कमेंट में कंहिं क़िस्म जो हैशटैग लिंक वग़ैरह न मोकिलिजो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं तव्हांजो को मुख़्तलिफ़ क़िस्म जो चैनल आहे, माना यूनिक कमु करे थो, त तव्हां मूंखे कमेंट में ॿुधायो तव्हांजो चैनल, उन ई चैनल तां कमेंट कयो जेको तव्हांजो चैनल आहे, ऐं कमेंट में कंहिं क़िस्म जो लिंक हैशटैग वग़ैरह वग़ैरह नाहे लिखणो। तव्हांखे सिर्फ़ु इहो लिखणो आहे त आउं फलाणे टॉपिक ते वीडियोज़ ठाहींदो आहियां ऐं मुंहिंजो चैनल फलाणे टॉपिक सां मुनासिबत रखे थो, ठीकु आहे। ऐं इहो एतिरो लिखी करे पोस्ट करे छॾिणो, माना कमेंट करे छॾिणी आहे। उहा कमेंट आउं पढ़ंदुसि ऐं तव्हांजो चैनल ज़रूरु विज़िट कंदुसि। जेकॾहिं तव्हांजो चैनल बहितर लॻो त हिन ई सीरीज़ में, माना सिंधी टॉप चैनल सीरीज़ जे टी वीडियो में तव्हांजे चैनल खे शामिलु कयो वेंदो ऐं तव्हांजे चैनल जो लिंक बि ॾिनो वेंदो। सो इहो ई अॼु जी वीडियो, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक कयो ऐं को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिला दोस्तों असांजी वीडियो में तेसीं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।